हिते सिंध में 360 डिपार्टमेंट आहिनि। किथे बि कंहिं बि डिपार्टमेंट जी का बि अहिड़ी इंस्ट्रक्शन न पई कई वञे जहिड़ी उस्ताद सां कई पई वञे। साईं खे ख़ैर इहा ख़बर कोन्हे का जेके पहिरियां उस्ताद जिनके नाले साईं चए पियो त उहे नाअहल आहिनि, उहे जेके पढ़ाए कोन सघनि, उहे साईं खे ख़ैर इहा ख़बर न आहे। उहे पीपुल्स पार्टी जे दौर में ई भर्ती थी हुई ऐं उहे उस्ताद पीपुल्स पार्टी जे ई करे आयल हुया। त छा साईं खे इहा ख़बर न आहे त जॾहिं उन टाइम जी पीपुल्स पार्टी जे टाइम मोहतरमा मैनेजर भुट्टो साहिब पाण मौजूदु हुई ऐं उन्हनि पाण जेके उस्तादनि जेके ऑर्डर ॾिना ऐं अपॉइंटमेंटूं कयूं, छा उहे नकली अपॉइंटमेंटूं जारी अपॉइंटमेंटूं कयूं वयूं। साईं खे शायदि इहा ई ख़बर कोन थी पए पई त इहे जेके उस्ताद आहिनि इहे पीपुल्स पार्टी जे दौर में ई जेको आहे उस्ताद थिया आहिनि। पीपुल्स पार्टी हमेशह रोज़गारु ॾिनो आहे, रोज़गारु खसियो कोन्हे को। असां इहो ॿुधाइणु था चाहियूं त जेकॾहिं तनज़ीम कीअं फ़र्दनि जे करे चंद फ़र्दनि जे करे जेकॾहिं तनज़ीम जेकॾहिं कमज़ोर थिए थी त पर अॼु जो उस्ताद कमज़ोर कोन्हे को। हीअ नौजवान ऐं बाशोर जेके उस्ताद हींअर जेके टेस्ट पास करे भर्ती थी आया आहिनि या असांजा जेके अॻुवान आहिनि, जेके सीनियर उस्ताद आहिनि जिन असांखे पढ़ाए करे हिननि जेको आहे सो मंज़िल ते पहुचायो आहे, उहे कॾहिं बि कमज़ोर नथा थी सघनि। तनज़ीमूं माण्हुनि जे करे कुझु माण्हू जेकॾहिं उन्हनि जो किरदारु जेकॾहिं साफ़ नथो रहे ऐं हू माण्हू पंहिंजो पाण खे विकामजी वञनि था ऐं पंहिंजा मुफ़ाद वठी करे जेको आहे सो तनज़ीमुनि खे नुक़सानु पहुचाइनि था, त मां सगरि इहो ई अर्ज़ु कयो त उन्हनि खे कॾहिं बि तारीफ़ माफ़ कोन कंदी। तनज़ीम भले ठीकु आहे, जेकॾहिं असां सम्झूं था त तनज़ीम जा जेके कुझु फ़र्द आहिनि उहे कमज़ोर थी चुका आहिनि, इन जे करे नौजवान उस्ताद असां जेके आहियूं गॾु थिया आहियूं। हीअ मेड़ाका हिकु उनजो जेको आहे सो कड़ी आहे। इनशाला पेटेलप असांजी मदर तनज़ीम आहे, असांजी माउ तनज़ीम आहे ऐं असां जेको आहे सो कॾहिं बि इन खे ॿियनि जे हवाले थियणु कोन ॾींदासीं। जेकॾहिं साईं सरदार शाह चए थो तनज़ीम सां जेकर हुनजो जहिड़ो आहे उहो सिर्फ़ु इन जे करे आहे त तनज़ीम जी आड़ में उस्तादनि खे कैश कराए जिन बि उहिदेदारनि पंहिंजे भाइटनि जे लाइ, पंहिंजे भाणजनि जे लाइ, पंहिंजी घरवारनि जे लाइ जेके बि जाली ऑर्डर कराया आहिनि उहो हुननि सां मसइलो आहे, उहो पंहिंजो मसइलो हुननि सां वेही करे हल कनि। बाक़ी जेके उस्ताद पढ़ाइनि था ऐं जेके उस्ताद सिंसियर आहिनि तनज़ीम सां, कॾहिं बि असां उन्हनि जी जेको उन्हनि जे मथां आङुरि खणणु कोन ॾींदासीं।